अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? हीअ मुंहिंजी ॿी वीडियो आहे सिंधीअ में। गुज़िरियल वीडियो में मां तव्हांखे हीअ बास्केट ठाहिणु सेखारी हुई ऐं मूं तव्हांखे ॿुधायो हो त हिन में अंदरां मूं कुझु बि न हयो आहे, छो त हिन में मां गुल डेकोरेट कंदसि ऐं जॾहिं हिन में असां गुल विझंदासीं त हे ऑटोमेटिकली कवर थी वेंदी, इन करे अंदरां कुझु वधीक हणण जी ज़रूरत नाहे। गुल असां ठाहींदासीं A4 पेपर मां। A4 पेपर आराम सां अवेलेबल आहे, जेके ॿार स्कूलनि में पढ़नि था या कॉलेज यूनिवर्सिटी में उन्हनि खे ख़बर हूंदो, कंहिं बि बुक स्टॉल तां मिली वेंदो आहे। ऐं ही मूं वटि आहिनि पेपर्स, बचियल पीसिस आहिनि, उन्हनि मां ई मूं कमु कयो आहे, त ही तव्हां कागज़ सुञाणींदा हूंदो। त हिकिड़े A4 पेपर मां आराम सां 5 गुल ठही वेंदा। सभिनी खां पहिरियों त कंहिं बि आम पाठे मां, ही मूं वटि हिकिड़ो पाठो आहे जंहिं ते मूं हिकिड़ो ही पंहिंजे हथ सां गुल ट्रेस कयो आहे। इहो गुल ट्रेस करण खां पोइ A4 पेपर मां ही मूं वाइट पीस खयों आहे। तव्हां जॾहिं हीअं कटिंग शुरू कंदव उनजी पासीरी करे, त हीअं तव्हां कटींदा वञो, तव्हांखे 5 पटियूं मिलंदियूं। हर पटीअ खे ईअं टीणो कयो, ट्रिपल करे फोल्ड कयो, ठीकु आहे। उनखां पोइ ही स्टेंसिल आहे जेको ठाहियो आहे असां, इहो रखो हिन जे मथां। ऐं ही ॾिसो त पेंसिल सां मां हिन खे ट्रेस करे वई आहियां, तव्हांखे ॾिसण में ईंदो हूंदो त ही स्टेंसिल उन टीणे पेपर ते रखो। ॾिसो ही 3 तह आहिनि, टिनी तहनि जे मथां हिकिड़े तह ते तव्हां इहो गुल पेंसिल सां ट्रेस करे वञो। ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां हिननि टिनी तहनि खे कटींदव त तव्हां वटि हिकिड़े ई वक़्त में 3 पतियूं गुल जूं गॾु ईंदियूं। ॿी ॻाल्हि त कैंची जेका आहे उहा कागज़नि जे कटण जे लाइ अलॻि रखो। कॾहिं बि कपिड़े कटण वारी कैंची सां कागज़ न कटियो, न त तव्हांजी उहा कैंची मुॾी थी वेंदी। हाणे हीअ जेको आहे गुल जी मां कटिंग कयां थी, पेपर खे मज़बूतीअ सां झलणो आहे जीअं असांजा 3 तह हिकु जहिड़ा गॾु कटिजी अचनि। जेकॾहिं थोरो बि कागज़ तिरकी वियो, हथ मां निकिरी वियो, त पोइ कटिंग जेका आहे ख़राबु थी वेंदी। इहो यादि रखो त कटिंग जेतिरी साफ़ु सुथरी सफ़ाई सां हूंदी, ओतिरी तव्हांजी शइ सुहिणी ठहंदी। कॾहिं बि तकड़ि न कयो, जॾहिं बि तकड़ि कबी आहे, चवंदा आहिनि तकड़ि कमु शैतान जो। अगरि असां का शौक़ मां शइ ठाहींदा आहियूं, पोइ ॾाढा असां एक्साइटेड हूंदा आहियूं, चवंदा आहियूं बसि जल्दी जल्दी ठहे, ॾिसूं कीअं थी लॻे। पोइ उन चकर में उहा सुठे लॻण जे बजाए ख़राबु थी वेंदी आहे। तंहिंजे करे हमेशह सब्र सां ऐं इंतिहाई सफ़ाई सां कमु कयो। ऐं इहो ज़रूरी कोन्हे त पहिरें दफ़े ठाहिण में ई तव्हांजो रिज़ल्ट सुठो अचे। मां अॼु ठाहे सघां थी त मूं सालनि जा साल इहो कमु कयो आहे। ईअं जॾहिं मुसलसिल कबो आहे त प्रैक्टिस थींदी रहंदी आहे ऐं पोइ तव्हांजो हथु जेको हूंदो आहे उहो उन शइ ते हिरी वेंदो आहे। हाणे हीउ ॾिसो त ही 3 मूं गॾु कटे पूरा कया आहिनि। हाणे हिकिड़े ई वक़्त में मूं वटि ही 3 लेयर्स आहिनि, 3 लेयर्स, पर मां हिननि खे धार कोन थी कयां, अञा बि हिननि खे पाण में गॾु रखिणो आहे। इहो गॾु रखण खां पोइ तव्हां हिन खे हिननि पतियुनि जे विच में कट हणो। ॾिसो पिया, ही नंढा नंढा कट लॻाए वञो। इहे कट लॻाइण लाज़मी आहिनि, गुल खे सही शेप ॾियण जे लाइ इहो कट हणणु ज़रूरी आहे। ही ॾिसो टिनी खे पतियुनि खे गॾु असां कट हणंदासीं। ही सभिनी खे लॻी वियो तक़रीबन। ऐं हाणे इन्हनि टिनी तहनि खे असांखे गॾु फोल्ड करिणो आहे। हर पतीअ खे धार, हर पती सां मतिलबु आहे 3 तह, टिनी तहनि जी गॾु हिकिड़ी जेका पती ठहे थी टिणी, उनखे तव्हां वठी हीअं ॾिटो कयो, चङी तरह हिन खे फोल्ड कयो। वरी ही 3 तह, ॾिसो वरी ही 3 तह। अच्छा, इहे कट जेके असां हयासीं इहे इन लाइ हयासीं त जीअं हिन खे अंदरि ताईं चङी तरह सां मोड़े सघिजे, अंदरि ताईं फोल्ड करे सघिजे। अगरि कट न लॻियल हूंदो त हे प्रॉपरली सही तरीक़े सां फोल्ड कोन थींदा, इन लाइ इन खे इहो कट लॻाइणु ज़रूरी आहे। ही तव्हां ॾिसो पिया, ही सभु जूं सभु पतियूं, ही 3 लेयर्स, 3 तह असांजा गॾु फिटा थी विया आहिनि। हिन खे हिकु दफ़ो वरी चङी तरह सां प्रेस कयो त जीअं हे प्रॉपरली हिन ते निशान अची वञे। हाणे असां हिन खे रखंदासीं पासे ते। हाणे असांखे ठाहिणो आहे गुल जो सेंटर, विच। ऐं मां हमेशह बचियल कागज़ यूज़ कंदी आहियां। तव्हां ॾिसो ही मूं वटि कटिंग्स आहिनि बचियल सचियल। मां तव्हांखे पहिरियों बि चयो आहे मटीरियल ज़ाया नाहे करिणो। ऐं ही हर तरह जूं पटियूं, नंढा नंढा पीसिस, नंढा नंढा टुकड़ा, इहे कमु ईंदा। इहो कमु असां हिननि मां ई कयूं पिया। हाणे जेकॾहिं असांखे गुल ठाहिण लाइ पूरी शीट खपे त असांखे
बाक़ी हुन जा पार्ट्स पन आहिनि या सेंटर ठाहिण लाइ असांखे नंढा टुकड़ा बि इस्तेमालु थी वेंदा। हाणे मां तव्हांखे इंचनि में माप कोन थी ॿुधायां। हीउ ॾिसो आङुर खां थोरो नंढो आहे, सन्ही पटी खणो, हिकिड़ो नंढो पीस, उन जी असां ठाहींदासीं झालर। पहिरियों त हिन खे डबल कयो, डबल करण खां पोइ असांखे हिन ते सन्हा सन्हा कट लॻाइणा आहिनि। जीअं फ्रिल ठहंदी आहे, सिंधीअ में असां झालर चवंदा आहियूं, असां हिन जी झालर ठाहींदासीं। त तव्हां हीउ ॾिसिजो त हीअ सन्हड़ा सन्हड़ा नंढा नंढा कट हणिबा वेझा वेझा, त जीअं हिकिड़ी फ्रिल ठही पए, हिकिड़ी झालर ठही पए। थोरो महिनत जो कमु आहे, पर जॾहिं उनजो रिज़ल्ट ईंदो त लाज़मी तव्हां ॾिसंदो त उहो ॾाढो फेवरेट हूंदो, तव्हांजो बि त ॿियनि जो बि। फ़ख़ुरु महसूसु थिए थो, दिलि ख़ुशि थिए थी, ऐं पंहिंजे घर में सुहिणियूं सुहिणियूं शयूं ठाहिजनि थियूं, टाइम जो प्रॉपर इस्तेमालु कजे थो, ऐं तारीफ़ जॾहिं मिले थी त पोइ त बसि उन जहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे। हाणे हीअ असां कटे वरितीसीं फ्रिल, तव्हां ॾिसंदो हिन में ही सॼा नंढड़ा नंढड़ा तव्हांखे कटियल नज़र ईंदा पीसिस। इन खे असांखे रोल करिणो आहे। ग्लू हमेशह वांगुरु मां इहा ई इस्तेमालु कयां थी, वाइट ग्लू बि मिलंदी आहे, हॉट ग्लू बि हूंदी आहे, पेपर जे लाइ हीअ बि ठीकु आहे, वाइट ग्लू बि ठीकु आहे। हिन खे असां हल्की हणी वेंदासीं ग्लू। हिन बोतल ट्यूब खे कॾहिं बि घणो न दॿायो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां घणो दॿाईंदो ही हिकदमि सां इलाही सारी ग्लू निकिरी ईंदी आहे, ऐं पोइ सॼा हथ ऐं शयूं ख़राबु थी वेंदियूं आहिनि। पोइ उन जो जेको उनखे समेटणु, उनखे साफ़ु करणु हिकिड़ो इंतिहाई मुश्किल कमु आहे। हाणे ॾिसो हिन ते ही ग्लू हई आहे, तव्हांखे ॾिसण में अचे थी, ठीकु आहे। असां हिन खे हिकिड़े पासे खां फोल्ड करणु शुरू कंदासीं, रोल करणु, रोल करे वेढ़े असां हिन जो हिकिड़ो गोल ठाहींदासीं ॾाढे आराम सां। उहा ई ॻाल्हि आहे त तकड़ि न कजो। जेकॾहिं चाहियो था त साफ़ु ऐं सुहिणी शइ तव्हांजी ठहे त उनखे तमामु नफ़ासत सां ऐं तमामु सब्र सां तव्हां कम खे कंदा हलो। हीउ जॾहिं वेढ़जी वेंदो, हिन जे आख़िर ते बि ग्लू लॻल आहे, त हीउ फिक्स थी वेंदो। उन खां पोइ हिकिड़ो हिन जो सिरो ॿाहिरि निकिरी आयो आहे, थोरो हिनखे हथ सां दॿाए करे अंदरि कयो, जीअं बिल्कुलु हेठां ई स्मूथ ऐं हिकु करो थी वञे। हीउ थी वियो। हाणे हिन खे रखो पासे ते, ठीकु आहे। जेसिताईं हीउ सेट थी वेंदो असां हिन खे साइड ते रखूं था। हीअ असां पहिरियों हाणे खणूं था हीउ गुल, जेके असां तहनि खे फोल्ड करे रखियोसीं। हाणे इन खे पहिरियों लेयर्स खे कयो अलॻि, 3 लेयर्स तव्हांजा निकिरंदा। हीउ हिकिड़ो अलॻि, ठीकु आहे, हीउ ॿियो बि अलॻि, ऐं हीउ टियों बि अलॻि। हीउ 3 अलॻि अलॻि आहिनि। असां सभिनी खां पहिरियों पंहिंजी ग्लू खणूं था, ऐं हिकिड़े लेयर जे पोएं पासे बैक साइड ते हल्की ग्लू हणो, ऐं उनखे हिन जे विच में चिंबड़ाइणो आहे। हीअं अहिड़ी तरह चिंबड़ायो त जीअं पन जेके आहिनि गुल जा हिक ॿिए जे मथां न अचनि, विच विच ते अचनि। ॾिसो था हीउ ॿिनि जे विच में, हीउ मथे जो हिकिड़ो पन आहे, वरी ॿिनि जे विच में हीउ हिकिड़ो आयो आहे। इहो हिन जो प्रॉपर तरीक़ो आहे। हिन खे चङी तरह सां रखो हेठि टेबल ते या जंहिं बि सरफेस ते तव्हां कमु पिया कयो, ऐं उनखे थोरो दॿायो पेंसिल सां या कंहिं बि अहिड़ी गोल शइ सां। वरी ॾिसो हीउ ॿियो टियों पेटल, टियों खणूं था, उनजे विच में हल्की ग्लू हणूं था, ऐं असां हिन जे वरी विच में अहिड़े ई तरीक़े सां रखंदासीं त जीअं पतियूं पतियुनि जे मथां न अचनि, उन जे विच वारे विथियुनि में अचनि। हीअं चङी तरह हिन खे दॿायो, हेठि रखी तव्हां वरी हिन खे हिन सां पेंसिल जे पोएं पासे सां थोरो दॿायो त जीअं हे फिक्स थी वञे ऐं पंहिंजी जाइ ते सही थी वञे। हाणे ठाहींदासीं हिन जो विच। हीअ असां जेको ठाहियोसीं, ॾिसो सेंटर, इन जी जेके ॿाहिरियूं हे आहिनि पतियूं, उन्हनि खे थोरो वधीक खोले वञो, पोएं पासे ॾे उन्हनि खे छिकियो, खुलंदी वेंदियूं, ऐं विच खे वरी थोरो हल्को हल्को खोलियो, बसि जीअं ईअं लॻे थोरो ॼण टिड़ियल आहे, अधु खुलियल आहे, ठीकु आहे। हीउ ठही वियो। हाणे असां हिन जे पोयां वरी ग्लू हणंदासीं। हीअ ग्लू आई। अच्छा, ग्लू खे मां बार बार ढकु नथी ॾियां, ऐं हीअं हेठि रखण सां इहा वही वेंदी ऑटोमेटिकली। इन करे तव्हां हिन खे ईअं रखो जो हीअ उभी हुजे, त जीअं हिन मां ग्लू निकिरी न वञे। इन लाइ मां हिन खे बार बार बास्केट में थी विझां। हाणे हीअ ग्लू हईंसीं हिन ते, इन खे असां हिन गुल जे सेंटर में लॻाईंदासीं। गुल जे सेंटर में आई, ऐं असांजो हीअ गुल तयारु आहे। सुठो लॻे पियो? यकीननि तव्हांखे वणंदो हूंदो। आसान आहे ठाहिण में, बसि थोरी फ़ुर्सत हुजे ऐं शौक़ु हुजे त तव्हांजी हिकिड़ी परफेक्ट शइ ठही वेंदी। हाणे मां काफ़ी सारा ठाहे रखिया आहिनि। ज़ाहिर अगरि हिन बास्केट खे सजाइण लाइ सॼा गुल मां तव्हांजे साम्हूं ठाहींदमि त इहो एतिरी देरि में कमु कोन्ह थींदो, तंहिंजे करे मूं पहिरियों खां तयारी करे रखी। हीअ ॾिसो
ही मूं गुल ठाहे रखिया आहिनि। ऐं किन जे पोयां मां ही पन भया आहिनि। पन ॾिसो था सिंपल आहे, आम पत्ते जी शिकल कटियो, थोरी ग्लू हणी हिनखे तव्हां हिन सां चिंबड़ायो। ऐं मूं तव्हांखे जीअं पहिरियों कटिंग्स ॾेखारियूं, हाणे ही नंढो पीस आहे, अहिड़े ई पीस मां ही हिन जा गुलनि जा पन ठाहिया आहिनि। ऐं मूं सिर्फ़ु ही वाइट कोन ठाहिया आहिनि, कुझु मूं ही पिंक बि ठाहियो आहे। वाइट जे अंदरि मूं ऑरेंज कलर जो सेंटर हयो आहे, पिंक जे अंदरि मूं येलो कलर जो सेंटर हयो आहे। कीअं पियो लॻे? सुठो आहे न? ऐं जॾहिं तव्हां पाण ठाहींदो तव्हांखे वधीक ख़ुशी थींदी। त ही मूं काफ़ी सारा ठाहे रखिया आहिनि जेके हिकिड़ी बास्केट में मां अरेंज करे सघां। ऐं हाणे अचे थो वारो बास्केट खे सेट करण जो। त तव्हां ॾिसो, हीअ मुंहिंजी बास्केट आहे। इन में असां ज़ाहिर तरे में कुझु न कुझु विझणो पवंदो, न त गुल विझंदासीं त नज़र कोन ईंदा। त मूं हिकिड़ो ही अख़बार जो पीस खयो आहे, जंहिंजे हिन में थोरी असां तरे में ग्लू हणूं था, हिकिड़ी हल्की, त अख़बार जी हुन में चिंबड़ी पए, बीह रहे या किरे न। तव्हां हीअ ॾिसो, हीअ मूं थोरो हिनखे ईअं मोड़े तोड़े ईअं हयो आहे जीअं थोरो उभरियल लॻे। हीअ थी वियो, हिन में बीह रहंदो, ग्लू सां पाण ई हिन में विच में चिंबड़ी पवंदो। उनखां पोइ मां खणां थी ही हिकिड़ो ग्रीन कलर जो पेपर जो पीस आहे। इनखे बि थोरो पासनि खां मोड़े, छो त अख़बार अगरि विच विच मां नज़र ईंदी त ख़राबु लॻंदी। त अगरि असां ही साए रंग जो पनो हिन जे विच में विझी छॾियूं त जेकॾहिं किथां विथी नज़र बि ईंदी त उनजो लॻंदो त ॼण हिन जो बेस ठहियो पियो आहे। वरी असां हणूं था अख़बार जे मथां थोरी हल्की हल्की ग्लू, हिते हुते हुते, त जीअं इहो कागज़ हिन जे मथां खां तिरके न, हिकिड़े हंधि बीठो हुजे, फिक्स थी वञे। हीअ हयोसीं हिन में असां कागज़। इहो हिन जी बेस ठाहिण जे लाइ ज़रूरी आहे, छो त तरे में कुझु न कुझु हुजणु ज़रूरी आहे, न त गुल जेके आहिनि उहे बिल्कुलु हेठि थी वेंदा ऐं पोइ तव्हां केतिरा गुल हणंदव ऐं उहे नज़र बि कोन ईंदा। इन करे ज़रूरी आहे। ऐं हिन कागज़ खे बि थोरो ईअं हणिणो आहे जो हे उभरियल हुजे। तव्हां ॾिसो पिया, ही पाण ई हिन में ग्लू जे ज़ोर ते फिक्स थी वेंदो। हाणे हिन जी असांजी बेस ठही वई आहे। हाणे असां हिन में लॻाईंदासीं गुल। अच्छा, जिन खे पन कोन्हनि, ही गुल ॾिसो पिया, हिन जे पोयां को पतो कोन्हे, इहे मां विच में हणंदमि। ऐं जिन खे पन आहिनि उहे मां पासनि खां हणंदमि। हिकिड़ो हीअ आहे बिना पन जे, ॿियो ही पिंक कलर जो आहे बिना पन जे। हिन जे पोयां हल्की ग्लू, कोई घणो मोटो लेयर नाहे ठाहिणो। ही ॿ गुल असां हयासीं विच ते, हिननि जे पोयां पता न आहिनि, तव्हां ॾिसो था लॻी विया। ऐं हीअ ग्लू एॾो जल्दी कोन सुकंदी आहे ऐं जल्दी न चिंबड़ाईंदी आहे। हक़ीक़त त इहा आहे त हिनखे थोरी हणी ऐं 2 मिंट ईअं हवा ॾिजे त उनखां पोइ तकड़ि में चिंबड़ी वेंदी आहे। पर हींअर मूंखे कमु करिणो आहे, वीडियो न त वरी थी वेंदी ऐं तव्हां तंग थींदव, इन करे मां सिर्फ़ु तव्हांखे करे थी ॾेखारियां। हाणे जेके बि पननि वारा गुल आहिनि इहे असां ॿाहिरि हणंदासीं, ॿाहिरि पासे खां। उनखां पोइ तव्हां जॾहिं ठाहींदव ऐं तारीफ़ूं समेटींदव, जॾहिं तव्हांजी वाह वाह थींदी त पोइ ईंदो तव्हांखे असुलु मज़ो। ऐं सुठी ॻाल्हि आहे, हुनर वारो चवंदा आहिनि ख़ुदा जो दोस्त आहे। ऐं केतिरियूं एग्ज़िबिशन्स लॻनि थियूं हिननि हथ जे ठहियल शयुनि जूं, माण्हू इलाही सारा पैसा था कमाइनि। ऐं इंसानु इहो बि चवंदा आहिनि हुनर वारो कॾहिं बुख न मरंदो आहे। त असांखे पंहिंजे हुनरनि सां दिलचस्पी हुजणु खपे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ईअं हल्की हल्की ग्लू हणो। ऐं हीअ जॾहिं मां हिकिड़ो गुल हणां थी त ॿियो वरी थोरो पंहिंजी जाइ तां सुरी थो वञे, त उहो इन लाइ जो अञा ही आला आहिनि, ही प्रॉपर सुका न आहिनि। जॾहिं हे सुकी वेंदा त पोइ हे असल जॾहिं पंहिंजी जाइ वठंदा त पोइ सुठा लॻंदा। हीअ ॾिसो हीअं। अच्छा, ईअं बि कोन्हे त तव्हांखे हर गुल लाइ हिकिड़ी पूरी जाइ मिली वञे, तव्हांखे पाण खे हिननि खे सेट करिणो पवंदो, हिननि जी जाइ तव्हांखे पाण ठाहिणी पवंदी। फ़िलहाल तव्हांखे कीअं बि करे हिननि खे अटकाइणो आहे, अरेंज करिणो आहे। ऐं पोइ त जॾहिं सुकी वेंदा त हीअ पंहिंजो पाण हिन में बीह रहंदा, हिननि खे कोई मसइलो न थींदो। हिकिड़ो गुल मूं वटि अञा बची पियो आहे, मां चाहियां थी इहो बि हिन में लॻी वञे त बहितरु आहे। तंहिंजे करे मां कोशिशि कंदमि त हुनजी बि जाइ ठाहियां, छो त बचंदो त वरी ख़ैर बचंदी त काई बि शइ ज़ाया न थींदी आहे, इहो यादि रखिजो। कॾहिं न कॾहिं कंहिं कार्ड ते, कंहिं गिफ्ट ते तव्हां जेको हणी था सघो। अच्छा, हिननि गुलनि में ॾांडियूं कोन्हनि, ॿिए कंहिं दफ़े मां तव्हांखे ॾांडियूं बि ठाहिणु सेखारींदमि। हीअ तव्हां ख़ासि करे ईअं अहिड़े टाइप सां सजाए सघो था, या अगरि गिफ्ट पैक कयो कोई
त उनजे मथां बि पेपर रैप करे जेको बि तोहफ़ो हुजे उनजे मथां तव्हां सजावट जे लाइ कार्ड सां गॾु ई भणी छॾियो। ऐं तव्हांखे इनशाला फ्यूचर में कॾहिं कार्ड ठाहिण बि सेखारींदमि। जेके गिफ्ट टैग्स हूंदा आहिनि, सुहिणो लॻंदो आहे उन सां। हाणे हीउ ॾिसो, पहिरियों असां पंहिंजी ग्लू खे बंदि था कयूं, उन खां पोइ हाणे हिन बास्केट जो पूरो लुक जेको आहे तव्हां ॾिसी सघो था। हीअ गुल सभु हिन में चङी तरह सां अटकी विया आहिनि फ़िलहालु। जेसि ताईं हिननि जी ग्लू ड्राई थींदी, सुकंदी, त पोइ चङी तरह सां ॼमी बि वेंदा। तव्हां पाण अहिड़ी बास्केट ठाहे सघो था, दाद वठी सघो था माण्हुनि खां। मूं तव्हांखे चयो त मटीरियल ज़ाया न करणु घुरिजे। ही नंढा नंढा पेपर जा पीसिस मां तव्हांखे ॾेखारिया आहिनि। ऐं मूं वटि तव्हां ॾिसो, हीउ हिकिड़ो फोल्डर आहे। इहो मां तव्हांखे हिकिड़ो आइडिया थी ॾियां, त ईअं न सम्झो त मां सिर्फ़ु ॻाल्हियूं कयूं आहिनि, बल्कि इहो सच आहे त मूं वटि हर तरह जा जेके आहिनि। हाणे हीउ ॾिसो, हीअ हिन मां मूं कुझु कटियो हो, इहो बचियो आहे, मां हिन जो कोन को यूज़ कंदसि। हीअ हिकिड़ो परफ्यूम मां निकितल शीट आहे, इहा बि मूं वटि पई आहे। ऐं हीअ सिल्वर पेपर आहे, हीअ गोल्डन पेपर आहे, हीअ गिफ्ट रैप में आया हुआ, इहे बि मूं रखी छॾिया आहिनि। इहे शयूं कमु ईंदियूं आहिनि, ज़ाया न थींदियूं आहिनि। कॾहिं न कॾहिं इन्हनि जो जी ज़रूरत असांखे पइजी वेंदी आहे। हीअ बेशुमार अहिड़ा नंढा नंढा कटियल पीसिस तव्हां ॾिसो पिया। हीअ सॼो मटीरियल जेको आहे यूज़फुल आहे। उछलायो न, शयूं संभाले रखो। हाणे ईअं न आहे त हर दफ़े कमु कंदासीं, हर दफ़े 2-3 नयूं शीट्स वठी आयासीं। जेका थोरे खां थोरी बि शइ बचे थी, उनखे संभाले रखो, इहो ई बहितरीनु आहे। ईअं ई हुजणु खपे। सो हीअ बास्केट रेडी आहे। उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं तव्हां पाण बि ट्राए कंदव। ऐं जेका बि तव्हांजी राय हुजे, जेके बि कमेंट्स हुजनि, या अञा कुझु मां सम्झाइण खां रहिजी वई हुजां, को तव्हांजो सुवालु हुजे, त तव्हां कमेंट करे मूंखां पुछी सघो था। मां तव्हांखे गाइड कंदमि, प्रॉपरली ॿुधाईंदमि त तव्हांखे छा करिणो आहे। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां, धरतीअ सां, पंहिंजी ज़िंदगीअ सां, पंहिंजे आस पास जे माण्हुनि सां, शयुनि सां प्यारु कयो। अलाह हाफ़िज़।